पाकिस्तान में साल 2024 दौरान पोलियो जा 70 जे लॻभॻि केस रिपोर्ट थियण खां पोइ वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतुनि पारां पोलियो जे ख़ात्मे लाइ मुहिमनि मथां मुहिमूं हलायूं पियूं वञनि, पर सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में पोलियो जे मुहिम जो बाइकाट करणु के ॻणतीअ खां घटि ॻाल्हि न आहे। वर्कशॉप उॾेरो लाल ऐं मलकानी शरीफ़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासियुनि पारां बुनियादी मसइला हल न थियण जो कारण बयानु कंदे पोलियो मुहिम जो बाइकाट कयो वियो आहे। वर्कशॉप में चोटियारियूं डेम जे ॿोॾि मुतासिर ॻोठाणनि पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इहो चई इनकार करे छॾियो त असांजे इलाइक़नि मां पहिरीं ॿियनि बीमारियुनि जो सबबु बणियल ॿोॾि जे पाणीअ खे निकाल कराए ॾियो। असां बार बार DC के इंतजामिया के मैंने के MP के चयो त को बि मसइलो असांजो हल कोन थो थिए। एहतिजाज पोलियो जो आहे। अॼु असां इन जे करे मजबूरन थी पोलियो बाइकाट कयो आहे। ठीकु आहे। ॻोठ जो को बि माण्हू पोलियो प्यारण कंदा जेसि ताईं DC साहिब ई मसइलो नथो हल करे असांजो ॻोठ अलावा जुणे जो फज़ल निगारी ऐं आसपास जो, तेसि ताईं असां पोलियो प्रोग्राम जो बाइकाट कयूं था। इलाइक़े वासी ॿुधाइनि था त 2010 खां वठी ॿोॾि जो पाणी UC शाह सिकंदराबाद खे तबाह करे छॾियो आहे। न रुॻो संदनि ज़रई ज़मीनुनि खे नुक़सानु पहुतो आहे, पर केतिरियूं ई बीमारियूं बि पैदा थी वियूं आहिनि। 2011 खां पोइ जेको यूनियन काउंसिल शाह सिकंदराबाद में ॻोठ अवध अलावा जुणे जो ॻोठ फज़ल खान निगारी ऐं आसपास जो मुल्क ॿुॾो पियो आहे। असांजा फसल तबाह थी विया हलिया, माल तबाह थी विया हलिया। 2011 खां वठी असां न को का शइ कोन कई आहे, न को असांजो मसइलो हल था कनि, न को चोटियारियूं डेम खे सिमनालो था ॾिनूं अथनि, न त असांखे ट्यूबवेल ॾिना अथनि, न त असांखे को निकाल कढी था ॾियूं। पोलियो मुहिम जे बाइकाट खां पोइ मंगली थाणे जो SHO वर्कशॉप जे ॻोठाणनि वटि पहुतो, जंहिंखे चयो त अव्हां ब्लैकमेलिंग करे रहिया आहियो। हुकूमत किरोड़े रुपया ख़र्च पई करे अव्हां उहे ज़ाया पिया कयो ऐं पंहिंजी औलाद सां दुश्मनी करे रहिया आहियो। मसइलो जेको आहे असांजो जेको अची ॾिसण मसइलो DC SC अचे गवर्नमेंट करोड़े अरबे रुपया ख़र्च करे दी तव्हांजी असां माण्हू न आहियूं। ॿारनि जो भलो आहे, इन में जेको ॿारनि जो त भलो आहे, पर हीउ जेको असांखे जेको नुक़सानु आहे पोलियो जो कहिड़ो कंसर्न आहे। SHO खे रहवासियुनि खुतो जवाबु ॾेई छॾियो ऐं इहो चई मोटाए छॾियो त असांजो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे, अव्हां कंहिं बाला ऑफिसर खे मोकिलियो। उॾेरो लाल जे ॻोठ गाज़ी ख़ान साहूवाल जे रहवासियुनि पारां बि पोलियो जे मुहिम जो बाइकाट कयो वियो आहे। हितां जे रहवासियुनि इहो चई बाइकाट कयो आहे त हुननि खे का बि सहूलियत मुयसरु नाहे। जेसि ताईं मसइला हल न थींदा, ॿारनि खे पोलियो जे ख़ात्मे जा फुड़ा न पीआरींदासीं। असांजो मुतालबो इहो आहे त 20 साल थी विया आहिनि, असांजो रोड टुटो पियो आहे। असांजो तरक़ियाती को बि कमु गवर्नमेंट खे ॿियो का शइ मिले ई कान थी, सिर्फ़ु पोलियो ते ज़ोर अथनि। असांजा जेकॾहिं ॿार लूला लंगड़ा थी विया आहिनि, को मसइलो कोन्हे असांखे। जेसिताईं को तरक़ियाती कमु न ॾींदो, जेसिताईं को मिनिस्टर या ऑफिसर असां न ईंदो, त असां ॿार में पोलियो कोन पीआरींदासीं। जेसिताईं असांजा तरक़ियाती कमु न थींदा, तेसिताईं पोलियो जो असां बाइकाट कयो आहे। मलकानी शरीफ़ जे ॻोठ करीम बख़्श चांडियो जे रहवासियुनि बि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण खां इनकार करे छॾियो आहे। हुननि जो चवणु आहे त प्राइमरी स्कूल में 300 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं आहिनि, जिते रुॻो हिकु उस्तादु मुक़ररु आहे। ॿार वीचारा माज़ूर थी वेंदा हलिया, तइलीम वारे तेवर खां माज़ूर थी वेंदा हलिया, पोइ हाणे चङनि खां मंडा थी वेंदा, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो हिन में। ऐं असां मास्तर जेको तो हिकिड़ो ई मास्तर आहे जेको हर शागिर्द खां 3 ॾींहं सबक़ु पुछे थो, ऐं मास्तर जो ॾोह आहे ई कोन। छाजे करे त मूं पुछो अथनि कि आम नंबर ते सबक़ु पुछां था, हक़ीक़त में हुन जेको नंबर ते बि पुछा सबक़ु। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मसइलनि जो जवाज़ ॼाणाए पोलियो मुहिम जो बाइकाट करण जी हालत आहे या ब्लैकमेलिंग। इन बहस में पवण बदिरां सिंध सरकार खे एहतजाज कंदड़ माण्हुनि ताईं पहुची संदनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरण लाइ घुर्बल समूरा क़दम खणणु घुरिजनि, त जीअं संदनि ईंदड़ नसुल माज़ूर थियण खां बची वञनि। इहा ॻाल्हि एहतजाज कंदड़नि खे बि सम्झणु घुरिजे त पोलियो मुहिम जो बाइकाट
पंहिंजी औलाद सां दुश्मनी करण बराबरि आहे।